दोस्तों हाणे इन महफ़िल जो 8हों कलाम ॿुधंदासीं जेको तमामु नायाब ऐं यादगार कलाम आहे, पंहिंजे वक़्त जो तमामु मशहूरु कलाम आहे। ऐं इन कलाम जा ॿोल आहिनि, दिल भर मुंहिंजो तो बिन जग में नाहे कंहिंसां प्यार, मुंहिंजो तूं ई यार। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे मौला बख्श कीरियो ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में शाइरी कई अथसि। तव्हां ॿुधंदो त तव्हांजो दिलि तमामु घणो ख़ुशि थी वेंदो ऐं बाग़बार थींदो। इन ख़ूबसूरत कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त सैफुल्ला मुहाना, ज़िला राजनपुर, पंजाब खां। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामराज जानी सिंधी यूट्यूब ते। हाकिम दी लत हर को सांगा मेरी गरीब दा नाम निमान दिल पर मोह जो तो बिल जग में नाहे किसा प्यार मुझो तोया मुझो तोया दिल पर मोह जो तो बिल जग में नाहे किसा प्यार मुझो तोया पेशकेश कामरान जानी सिंधी। पेशकेश कामरान जानी सिंधी।
पेशकेश कामरान जानी सिंधी। मौज बहार